मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। बेपर्दी सूरत में असांखे हिन टाइम आम नज़र थो अचे। जेतिरो औरत पर्दे खां परे हूंदी ओतिरा गुनाह जा चांस अॻिते वधण जा रीज़न ज़्यादा थींदा। इस्लाम पर्दे जो हुकुम इन जे करे ॾिनो आहे ताकी औरतूं पाण खे मुकमल ढकनि। हालांकि औरत जे अंदरि अहिड़ी ख़ुदा कशिश रखे छॾी आहे, अहिड़ी ख़ुदा कशिश रखे छॾी आहे। बिल फ़र्ज़ हिजाब सां औरत वेंदी, अगरि कंहिं मर्द जी नज़र बिल फ़र्ज़ पई बि वई पोइ बि मर्द जे दिलि जे अंदरि अजीबो ग़रीब कैफ़ियत ईंदी। बिल फ़र्ज़ हिजाब सां ई छो न हुजे, यानी बंदे जे मथां अजीबो ग़रीब अट्रैक्शन अचणु शुरू थी वेंदी। पर इहा ई औरत जेकॾहिं हिजाब खां बग़ैर सड़क ते घुमे, बाज़ार ते घुमे ऐं कंहिं बि नौजवान जी नज़र उनजे मथां पए त उहो नौजवान हलाकु थी वेंदो। बनी इसराइल जे अंदरि ईअं हिकिड़ो वाक़ियो आयो। हिकु तमामु वॾो आबिद हुयो, त उन रस्ते खां सफ़र जॾहिं शुरू कयो, कंहिं रस्ते खां गुज़र कयो, कंहिं बाज़ार खां गुज़र कयो, त उते हिकु औरत हुई बाज़ार जे अंदरि जेकी इंतिहाई ख़ूबसूरत हुई। उन जहिड़ो हुस्न, उन औरत जहिड़ो हुस्न शायदि उन पूरे शहर जे अंदरि कंहिं औरत वटि न हुयो। ऐं उहा औरत दुरुस्त न हुई, यानी 2 नंबर औरत हुई। यानी पैसनि जे एतबार सां पंहिंजी ॿियनि मर्दनि जी ख़्वाहिश पूरी कंदी हुई, पैसा वठी करे गलीज़ कमु कराईंदी हुई। त इन ई बाज़ार खे जॾहिं हिकु बनी इसराइल जे अंदरि हिकु आबिद गुज़र कयो त उन औरत खे ॾिठो, उन औरत खे ॾिठो ऐं जीअं जो उन औरत खे ॾिठईं त हिन जेकी रोज़ाना जे एतबार सां इबादत कंदो हुयो, हालांकि हिन जे मथां नज़र औरत जे मथां पइजी वई, पर हितां गुज़र की न पोइ हिन औरत जी तस्वीर जेकी आहे हिन जे दिलि जे अंदरि घर करे वई, हिन जे दिलि जे अंदरि अक्स वेहिजी वियो त इहो बंदो जेकी बि इबादत करे, इबादत जे अंदरि दिलि न लॻे, इबादत जे अंदरि सुकून न अचे, इबादत जे अंदरि राहत न अचे, इंतिहाई परेशान थियो। त परेशान थी करे शैतान दिलि जे अंदरि अजीबो ग़रीब ख़्यालात ईंदा। त हाणे जॾहिं औरत खे ॾिठो बि आहे त हाणे इहो ज़हन मां ॻाल्हि वञे बि नथी। हाणे हीअं कयां थो हिकिड़ो गुनाह करे जान छॾायां थो, पोइ हिन औरत जो ज़हन खां मुंहिंजी ॻाल्हि लही बि वेंदी। हिन पैसा गॾु करणु शुरू कया, जेतिरा औरत उहा पैसा वठंदी एतिरा पैसा हिन जमा कया। पैसा जमा करे पोइ हुन औरत जी तरफ़ वियो ऐं जीअं जो वियो राति जो औरत जो फलाणे टाइम ते फलाणी जॻह ते हलियो अचिजांइ, ऐं हे उन ई टाइम ते राति जो वियो, उन औरत जी तरफ़। औरत जो जंहिं मक़सदु लाइ आयो उहो मक़सदु जेको तूं पए पूरो कर। हे अजीबो ग़रीब कैफ़ियत में अची वियो त एतिरी सारी ज़माने खां वठी करे जेकी इबादत कयां पियो, अॼु मां अलाह जी नज़रुनि में हक़ीर बि थींदुमि ऐं ज़लील बि थी वेंदुमि। हिन जी तबियत इंतिहाई ख़राबु थी वई, हे उतां निकिरी वियो। औरत खे अजीब झटको लॻो त हिकु नौजवान बि आहे, यंग बि आहे, जवानी बि आहे, पैसा बि न भरिया आहिनि, ऐं हे मुंहिंजी तरफ़ माइल एतिरो छाजे कान थियो आहे। त हे वापसि नौजवान हलियो, पोइ तौबा इस्तग़फ़ार इंतिहाई ज़्यादा कई। कुझु टाइम खां बाद मुंहिंजो विसाल थी वियो। हिन औरत खे अजीबो ग़रीब कैफ़ियत थी वई। हिन जो अजीब मां हिकु नौजवान ॾिठो आहे जंहिं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हेॾे सारे मुंहिंजे हुस्न खे ॾिसी करे मुंहिंजी तरफ़ माइल न थियो आहे। ऐं कुझु टाइम खां बाद में हुन औरत जॾहिं तरक़ी कराई त हुन बंदे जो नौजवान जो इंतकाल थी वियो। हाणे हिन वाक़े खे जेकॾहिं असां आॾो ॾिसूं था, हिन वाक़े खे असां आॾो रखूं था त औरत जो फितरो इंतिहाई ख़तरनाक शइ आहे। कॾहिं बि नमाज़ जे अंदरि दिलि न कढे, कॾहिं बि क़ुर पढ़ण जे अंदरि दिलि न कढे, उनजे पोयां हिकिड़ो सबबु हूंदो आहे, उनजे पोयां हिकिड़ो गुनाह हूंदो आहे। उन गुनाह खे तव्हां पहिरियों कंदा आहियो, पोइ तव्हांखे नमाज़ जे अंदरि सुकून न ईंदो आहे, पोइ तव्हांखे नमाज़ जे अंदरि राहत न ईंदी आहे, त पोइ हिते गुनाह हूंदो आहे। असांजे ज़माने में नौजवाननि जी ज़्यादा हलाकत, नौजवाननि खे नमाज़ जे अंदरि बुरा ख़्यालात जो अचणु ऐं अजीबो ग़रीब गुनाह जे अंदरि मुलविस थियणु रीज़न हिकिड़ो ई आहे। असांजे मुआशरे जे अंदरि बेपर्दी आम आहे। अल्लाह जो कसम हे ॻाल्हि अकुल खां बि ख़िलाफ़ु थी वञे, शरीयत खां बि ख़िलाफ़ु थी वञे त औरत खे जेकॾहिं कोई बंदो ॾिसे ऐं उहो इहा ॻाल्हि करे त इन औरत खे बग़ैर हिजाब खां मां ॾिठो आहे ऐं मुंहिंजी कंहिं क़िस्म जो कोई ख़राबु नियत न थी आहे, हे ॻाल्हि अकुल खां ऐं शरीयत खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे।
एक मर्द के अल्लाह ताला जवानी ॾिनी हुजे ऐं जवानी सां गॾोगॾु जज़्बात बि हुजनि ऐं उहो कंहिं नामहरम औरत खे ॾिसे, इन खां बाद में कंहिं क़िस्म जो कोई उहो बंदो चवे त मुंहिंजे मथां बुरा ख़्यालात न पिया आहिनि, बुरा असर न पिया आहिनि, हिकु नंबर जो इहो ग़लति ॻाल्हि थो करे। त हिन टाइम ईमान खे तबाह करण वारी जेकी वॾे में वॾी जेकी शइ आहे उहा बदनज़री आहे। नमाज़ जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हांखे सुकून न ईंदो जेकॾहिं अगरि तव्हां बदनज़री ज़्यादा था कयो, औरतुनि खे ज़्यादा ॾिसो था, औरतुनि सां ज़्यादा कलाम था कयो, औरतुनि सां ॻाल्हायो त अहिड़ियूं औरतुनि सां ॻाल्हायो था जेके नामहरम आहिनि तव्हांजे लाइ, उन्हनि सां मेल जोल कयो था, इबादत जे अंदरि मज़ो न ईंदो, छाजे करे न ईंदो त इहो हिकिड़ो गुनाह आहे, इहो हिकिड़ो गुनाह आहे ऐं इन गुनाह खां तौबा इस्तग़फ़ार करणी पवंदी। इन करे बाज़ मक़ामात ते रिवायतुनि जे अंदरि ईअं आयो आहे त औरतुनि सां कलाम करण सां, नामहरम औरतुनि सां कलाम करण सां बंदे जी दिलि जेकी आहे उहा मुर्दा थी वेंदी आहे, बंदे जी दिलि जे अंदरि ख़ैरु न ईंदो आहे। त इन जे करे अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो बल तुसिरून हयात दुनिया, दुनिया खे कंहिं क़िस्म जो कोई तरजीह न ॾियो, तव्हां दुनिया खे हालांकि तरजीह ॾियो था ऐं इहे सभु शयूं दुनिया जे अंदरि आहिनि। अलाह जी रज़ा लाइ बंदो चवे त बसि अलाह ताला हिकिड़ी औरत मुंहिंजे लाइ हलाल कई आहे, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे लाइ हलाल आहे, दुनिया जूं सभु औरतूं हाणे मुंहिंजे लाइ हराम आहिनि, मां कंहिं क़िस्म जो कोई बि औरतुनि खे न ॾिसंदुमि। पर मूंखे इंतिहाई ख़बर पई त अहिड़ा बंदा असांजे मुआशरे जे अंदरि, अहिड़ा नौजवान, अहिड़ा बंदा जंहिंजी हिकिड़ी शादी थियल आहे, हिकिड़ी शादीशुदा आहिनि, शादीशुदा थी करे इन खां बाद में ॿी कंहिं औरतुनि सां राब्तो आहे, हालांकि हे वॾो गलीज़ कमु आहे, वॾे में वॾो गलीज़ कमु अथव इहो। मां सम्झो त हे बेहई ऐं बेग़ैरती आहे, पर यकीन कयो इंतिहा दर्जे जी आहे। कम से कम यार बंदो इहो ॾिसे अलाह ताला हिकिड़ी औरत मूंखे हलाल करे ॾिनी आहे, मुंहिंजी घरवारी, इन सां मां मेल जोल कयां, इन सां मां सोबत कयां, मूंखे नेकी थी मिले न। उन शादीशुदा थियण खां बाद में अगरि कंहिं औरत सां रब्तो आहिनि, हे इंतिहाई गलीज़ कमु आहे, हे बेहयाई ऐं बेग़ैरती वारो कमु आहे। बाज़ मक़ामात ते मूंखे ईअं बि ख़बर पई त शादीशुदा मर्द, औरत बि शादीशुदा, औरत जी शादी थियल आहे ऐं मर्द जी शादी थियल आहे, इहो मर्द शादीशुदा औरतुनि सां कलाम थो करे, त केॾे वॾे में वॾी बेहयाई आहे। हाणे हे जेको ॻाल्हाए थो, हे बि ॾिसो फज़ीलत जो कमु नथो करे, हालांकि इन ज़ालिम खे इहा त ख़बर आहे न त इहा जंहिंसां मां ॻाल्हायां थो इहा ॿिए कंहिंजी घरवारी आहे, इहा ॿिए कंहिंजी घरवारी आहे, इहा फ़िलाणे जी ज़ाल आहे, फ़िलाणो हिन जो मुड़ुसु आहे, हिन सां सोबत कंदो आहे, हिन जा हेतिरा ॿार आहिनि, त ॾिसो हिन जे अकुल में एतिरी त बेहयाई भरियल आहे त ॻाल्हायां मां कहिड़ी सां तूं, हालांकि शादीशुदा औरत आहे ऐं वॾे में वॾी बेहया इहा औरत बि आहे, इंतिहाई बेहया ऐं घटिया क़िस्म जी इहा औरत बि आहे जंहिंखे अलाह ताला अलाह ताला मुड़ुसु जहिड़ी नेमत ॾिनी। हे का नॉर्मल ॻाल्हि न आहे, मुड़ुसु जहिड़ी नेमत तमामु वॾी नेमत आहे, जो मुड़ुसु हिन जे लाइ हलाल ऐं इहा बेहया औरत शादीशुदा थियण खां बाद में वञी करे ॿिए कंहिं मर्दनि सां जेको कलाम करे। इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस बयानु कई, तमामु ड्रिगी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते जीअं विया न त अलाह जे नबी अजीबो ग़रीब औरतुनि खे मुख़्तलिफ़ अज़ाब में ॾिठो, पोइ कंहिं औरतुनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनम में अजीबो ग़रीब कैफ़ियत में अज़ाब में ॾिठो। फ़रिश्ते खां जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो त हिननि खे एतिरो अज़ाब छो, त पोइ फ़रिश्ते बयानु कयो त हिननि खे अलाह ताला इहो ज़िलत वारो अज़ाब, इहो एतिरो वॾो ख़तरनाक अज़ाब अलाह ताला इन बेस ते हिनखे ॾिनो आहे त इहे औरतूं दुनिया जे अंदरि शादीशुदा हुयूं पर ॿियनि मर्दनि सां तालुकात हुया। हे सभु मामलात असां खां बुराई जा मुसलमाननि जे अंदरि हिन टाइम आम रीज़न क़ुर खे मुसलमान छॾियो आहे, हदीस खे मुसलमान छॾियो आहे। हे सभु मामला इन जे करे मद छो थिया ऐं इहो कमु बिल्कुलु हिन टाइम आम थो हले। हीअ ॻाल्हि इंतिहाई कोड़ी आहे, ॻाल्हि ॾुखी ॻाल्हि आहे ऐं माशरे में इहो मर्ज़ु ॾिसो, जेको मर्ज़ु माशरे में ज़्यादा फैलिजे उन मर्ज़ खे बयानु कजे ऐं जेकॾहिं उन मर्ज़ खे तव्हां बयानु न कंदव त इहो मर्ज़ु ज़्यादा उथंदो वेंदो। इहे सभु मामला सर इन करे निकिता, औरतुनि हिजाब छॾियो, मुसलमाननि क़ुर छॾियो, मर्दनि मुसलमाननि नौजवाननि हदीस छॾी, रसूल जी सीरत छॾी, इहे मामला हराम वारा पोइ शुरू थिया। हालांकि अल्लाह ताला ज़्यादा रिस्पेक्ट ॾिनी, अल्लाह ताला
कयो निकाह, हिकु कयो निकाह, ॿ निकाह कयो, टे निकाह कयो, चारि निकाह कयो, पर चइनि खां बाद में अॻिते जेकॾहिं कयो था त पोइ तव्हां हाणे हद खां लंघंदव। हिकु घरवारी आहे पर जेकॾहिं ॿिए औरत सां तालुका थियनि, हे हद खां लंघणा, हे हद खां लंघणा। साईं हिन मोटर खे त बंदि कजोसि। हे हद खां लंघणा। तमामु बार दोस्तो शरीयत जे अंदरि असांजी कामयाबी रखियलु आहे, इस्लाम जे अंदरि असांजी कामयाबी रखियलु आहे। इन खां अलावा जेकॾहिं ॿियो को असां तरीक़ो इस्तेमालु कंदासीं, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे ॿिए कंहिं इंसान खे, कोई दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे ख़ासा न ॾिसंदो, सिर्फ़ु उहो ई बंदो ख़ासा ॾिसंदो जेको अलाह ताला जी हदुनि खे टोड़ींदो। त अलाह ताला जी हदुनि खे कंहिं क़िस्म जो कोई न टोड़ियो। अलाह ताला खे वॾे में वॾो जेको गुस्सो ईंदो आहे उन बंदे ते जेको अलाह ताला जे अहकाम खे पुठी ॾींदो आहे। अलाह ताला जे अहकाम खे जेकॾहिं कोई बि बंदो पुठी ॾिए थो, अलाह ताला जो गज़ब उन बंदे जे मथां ज़्यादा ईंदो आहे। इन जे करे अलाह ताला ॾिसो फ़िरौन खे अलाह ताला हलाक कयो, कहिड़े एतबार सां त फ़िरौन पंहिंजी ॻाल्हि अॻिते करे पियो, अलाह जे कलाम जी ॻाल्हि पोइ ते करे पियो, त अलाह ताला ज़िलत जो अज़ाब ॾिनो, अलाह ताला रुसवाई कराई न। ऐं नमरूद सेम इहा ॻाल्हि करे पियो, इब्राहिम अलैहिस्सलाम जे कोल खे पोइ ते ऐं पंहिंजी ॻाल्हि करी थी, त अलाह ताला ज़िलत ऐं रुसवाई ॾिनी। ऐं हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं कोई बि मुस्लमान अलाह ताला जी किताब खे, अलाह ताला जी शरीयत खे पोइ ते कंदो त सर नुक़सानु ॾिसंदो। त अलाह ताला फरमाए दुनिया जी हयाती खे तरजीह न ॾियो। इहे सभु जेके गुनाह थियनि था, इहे दुनिया जे हासिलु करण जे करे सभु गुनाह थियनि था। त अलाह जे रज़ा जे लाइ, अलाह जे अहकाम जे लाइ पंहिंजे नफ़्स जे मथां भारी वज़न रखो, अलाह ताला तव्हांखे इज़त जो ताज पाराईंदो। पोइ अलाह ताला फरमायो वलल आख़िरतु ख़ैरुं व अबक़ा, बल्कि आख़िरत जी जेकी ज़िंदगी आहे उहा बका वारी ज़िंदगी आहे, उहा तमामु बहितर ज़िंदगी आहे, उहा आला क़िस्म जी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी खे फोकस कयो, उन ज़िंदगी खे बनायो।